अरे अदा ॾे ख़बर आहे ही जेको डॉक्टर आहे इहो ॿुधो आहे त 300 रुपया फीस अथसि जेकॾहिं दवा न लॻंदी न उहे 300 बि नथो वठे ऐं 1000 रुपयो घरां बि ॾे थो इहा ॻाल्हि सही आहे छा? हाँ बिल्कुल यार सच्ची है। हाँ जे दवा न लगी तो मना फीस भी न वठदो 1000 रुपयो घरों भी ॾींदो। बिल्कुल बिल्कुल असा जड़न जला बुदिया बिल्कुल। हां अज बहुत ॾेऊं था। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब। वालेकुम अस्सलाम। साईं मूंखे हिकिड़ी वॾी बीमारी आहे। अचो त सही भाउ वे त सही वे हा साईं मूंखे सफ़ा वॾी बीमारी आहे। कहिड़ी बीमारी आहे भाउ? बस मां चवां थो मुंहिंजो इलाज कंहिं बि न कयो आहे मथां तूं करी न कंदासीं त साईं 1000 रुपया ॾींदासीं। हा साईं मां तोखे ॻाल्हि ॿुधायां न मां जेका बि शइ खावां थो मूंखे ज़ाइको नथो अचे ख़बर नथी पए त मां कहिड़ी शइ खाधी आहे अलाए कहिड़ी बीमारी आहे मतलब टेस्ट नथो अचे। टेस्ट कोन थो अचे काई ख़बर नथी पए त मां खाधो छा माना मच्छी खाधी आहे साग खाधो आहे इहा ख़बर न आहे त मां मच्छी खाधी आहे या साग खाधो मतलब टेस्ट जी ॻाल्हि आहे भाउ। मतलब टेस्ट कोन थो अचे। हा पुट जी सर 12 नंबर दवा जा 3 फुड़ा वात में पियस। बात फाड़िया हां अरे बड़े कर चाहते हो अरे ने बागा पेट्रोल पियारे चली मुबारक हुजनी टेस्ट जी खबर पइजी वई न पेट्रोल तो बा टेस्ट जी खबर पइजी वई न पैसा कट 20000 पैसा कटो मुबारक हुजनी मेरा खास तो हां बने बाबा सोचियो में डॉक्टर का 1000 रुपयो हणंदुम पर डॉक्टर हणी जो 300 रुपया मरी में ठीक है सुबह इंदो मां से छडींदो मां से किथे डॉक्टर अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। डॉक्टर हां या मुखे बा वरी का एड़ी बीमारी थी वई आ याददाश्त मुजी खत्म थी वई आ कुछ भी याद कोने वो इन जो इलाज तहां वट आहे आए कंप्यूटर 12 नंबर दवा है लगे पिया। हां 12 नंबर डॉक्टर ये तो पेट्रोल कला जो मुबारक हुजनी याददाश्त मोटी अची थी ये भैया हां 300 रुपया कट भाई कट 300 कट ठदा न लगी सही न लगी दवा रखा हां रखी चल अब मारे छड़ियो बा डॉक्टर अज भी 300 रुपया हानी वियो 300 कल 300 अज वडो इन 1000 असा के दरपदर कयो। डॉक्टर अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। डॉक्टर मां सफा हाने त वठजी वयो हां अलाए छा थियो डॉक्टर मां कुछ भी न थो दिसा ठुप्पो अंधो थी वयो कुछ भी ना बा अखियो छड़ो वडियो आने दिसा ठुप्पो कोन तो हां कंप्यूटर नहीं है इलाज ही ना इलाज न को हले त कट ओ कट मुजो 1000 रुपयो दियो था हां कट मुजो 1000 तू इलाज ना है त 1000 दे न लगी वे रे वो करो दे 300 रुपया वटा दो आज चाहिए तो मौत क्या दर थी अरे बाबा ये 1000 का मुबारक हुजनी इलाज थियो थी अखी मोटी है यार 100 रुपया सुझाते ही न कर 300 रुपया फीस जा कर मुबारक हुजनी कट तू बासा खा में चढ़ी वे ई गणे वट बाबा 300 रुपया वधी के तंग न कजाए ए माखे पे त दे न फीस न बाबा मां आज में मौत दे रियो कुछ ठीक ठाक मानुआ के मौत अची यो ये छा तो समझे पाण के हां त मां डॉक्टर के फ्री भी असा इन जड़ा चारींदा दिस तो रही यार किए न डॉक्टर मुखे बेवकूफ बनाए मारियो तेरे सोच में डॉक्टर के मौत नींद में वरी सोच में आज शायद डॉक्टर के खबर पे सुबह न पवता से वरी मिठे दार वाली आज तो 900 रुपया अब बाड़े नुसकिया चला के 100 जो नोट ने 1000 रुपया